मूवी हर हिकु सिंधी पंहिंजो घर बार छॾे करे अची थी ॾिसे, छुटी करे पंहिंजे धंधे तां हिकिड़ो ॾींहुं अची थी ॾिसंदो। खीसे में पैसा कढी करे ॾिसनि। ज़रूर ज़रूर सर। पिक्चर बहुत अच्छी थी। मैं सबको रिक्वेस्ट करूंगा कि प्लीज तो करे हॉस्टल में आयो तो खास पिक्चर ॾिसण। अरे वाह वाह ग्रेट वाह। असां उल्हासनगर में मुझे ख़बर कान्हे सिंधी पिक्चर लगी आहे। जे मम्मी हाणे शो कर हाणे तो इंटर्नशिप छॾे करे दिन पकड़ दिन। जाम वाणी तो वस्ताई। कैसी लगी पिक्चर? बहुत अच्छी पिक्चर थी। संध्याणी पार्ट में चलती चाहिए हमको। आगे जा थोड़ा। जी 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 पंचरत्न। कृष्ण जो रोल मम्मी चलेगी। अरे मम्मी मूंखे पंचरत्न मंडलीअ जो रोल ॾाढो सुठो लॻो। सभिनी जो अलॻि अलॻि सां हुयो, ॾाढो सुठो। एंड हू राजा राम राम। सुठी सुठी कोशिश। हाँ ये भी है ना। गानो गानो इश्क सताया में सब आर्टिस्ट बेटा तव्हांजे लाइ तरक्की कयो वञा। तव्हां शाहजहां में अचनि जो रिव्यू सिंधी मूवी सभिनी खे असांखे ॾाढो सुठो थो लॻे। असां सभु हे असांजो हीरो ॾाढो सुठो थो लॻे हिन मूवी ॾिसी करे। असांखे हिन रिव्यू वठण लाइ असांखे ॾाढो ख़्यालु आहे। हिन असांजे सिंधी समाज लाइ ॾाढी सुठी मूवी ठाही अथऊं। सभिनी खे माना हुन कंपल्सरी ॾिसणु खपे। माण्हू दंगल ॾिसण खां सवाइ हिन मूवी ते ख़र्चु कनि त ॾाढो सुठो लॻंदो। थैंक यू सो मच। ॿुधायो तव्हांखे कीअं लॻी फिल्म? जाम सुठी हुई और सभी सिंधी मैसेज आया जेब में पैसा खर्च करे अची पिक्चर ॾिसे। ईअं न लॻे भई पिक्चर ॿार ॾेई वियो असां ॾिसंदासीं। हिन में सिंधी समाज लाइ मैसेज ईअं आहे कि सभु सिंधी लिखो सिंधी पढ़ो। जेके असांजा ॿार पैदा थियनि था पिया हुनखे बि सिंधी पढ़ायो। जय झूलेलाल। थैंक यू सर। मैम रिव्यू दीजिए, मूवी कैसे लगी आपको बताइए।